चंबड़ टंडोलाया रोड ते धरणो। चंबड़ ॻोठ हाजी अहमद हाशमाणी जे रावासिन जो बासरनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। 1943 खां ॻोठ आबाद आहे। बासर ॻोठ खाली कराइण चाहिनि था। इंसाफ़ फराहम कयो वञे। टंडोलाया में एहतिजाजी मुज़ाहिरो जारी आहे। टंडोलाया रोड ते धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो एहतिजाज जारी आहे। जासी रवासी आहियूं। असांजो ॻोठ 100 साल पुराणो ॻोठ आहे। हिते हिकिड़ा अंसर वॾेरा जेके आहिनि अहिड़ा माण्हू बीहारे ॻोठ में माण्हू विहारिया विया आहिनि जेके नाकाम क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि ग़रीब ऐं मज़लूम सां ज़ुल्म कयो आहे। अॼु असांजो छोकिरो हादी बख़्श मंगणार वियो आहे त उन्हनि सां विड़िया आहिनि ऐं लठूं आयूं आहिनि। असां पुलिस वटि विया आहियूं। पुलिस असांजी का बि मज़मत न कई आहे, न को असां इंसाफ़ कयो आहे। हितां जी पुलिस जेका वॾेरे जे चवण ते यरमाल बणियल आहे। ऐं अॼु SHO DSP खे चवण थो चाहियां, IG सिंध खे चवण थो चाहियां, SP खे त हीअ वॾेर शयूं बंदि करियो। इहा असां ज़ुल्म बंदि करियो। ॻोठ में जेके इंतिहायूं ज़ुल्म कयूं वियूं आहिनि, इहे शकूर मेमन जा मां हारी आहे जेको कंतार आहे, उन दादागिरियूं करे मारकुट कई आहे। ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा असां उन्हनि खे बि अपील था करियूं त महिरबानी करे ॻोठ हाजी अहमद इंसाफ़ कयो वञे। असां साईं इहो साईं बख़्श कुपचाणी ऐं ईसो कुपचाणी जे ऐं जो नाठी उन्हनि कयो आहे। ऐं उते जे कमदारनि मुलवस्ती पुलिस थाणे खां वञी वेही रहिया आहिनि, विड़िया आहिनि। असां ॻोठ में असां चयो त केस असांजो हलंदल आहे त ॿई धुरियूं को बि कब्ज़ा न करे। ॻोठ में ढारिया माण्हू विहारिया पिया वञनि। अलाए किथां जो आहे, न असांजो ॻोठ जो आहे, न हितां जो रवासी आहे। हू बादल कुपचाणी जो ॻोठ जो माण्हू आहे, उहो असांजे ॻोठ में अची वेठो आहे। उहे दादागिरियूं करे रहियो आहे त हिते असीं वेंदासीं ऐं असां विढ़ंदासीं। हीअ दादागिरी आहे, हीअ ज़ुल्म आहे। असां सां ॻोठनि सां ज़ुल्म आहे। न इंसाफ़ी कई बि वञे, को बि असांजो ॿुधण लाइ तयारु न आहे। ऐं आला ऑफिसरनि खे हुकुम थो करियां, ख़ुदा खे मञो, ख़ुदा रा असांजे ॻोठ में ज़ुल्म आहे, बंदि करियो। जेको वॾेरो असांजो नवीद मेमन आहे, हीअ माण्हू मारणु चाहे थो, नुक़सानु करणु चाहे थो। इंसाफ़ी बंदि कयो ॻोठ वारनि सां।